राधण वेझो थड़ी मोहब्बत शहर में कुकड़ चोरी करण जे मामले तां जांवरी ऐं बिरोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो लठियूं ऐं सिरोटा लॻण करे ॿिन्ही धुरियुनि जा 18 ॼणा रतो रत। थड़ी मोहब्बत शहर में कुकड़ चोरी थियण जे मामूली ॻाल्हि तां जांवरी ऐं बिरोही बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि लठनि ऐं सिरोटनि जो आज़ादाना इस्तेमालु कंदे 18 ॼणनि खे रतो रत करे छॾियो। ॿिन्ही धुरियुनि विच में थियल ख़तरनाक झेड़े जो इतला पुलिस खे ॾियण बावजूदि पुलिस 1 कलाक देर सां पहुती, जेसिताईं शहर जंग जो मैदान बणियल रहियो। जंहिंखां पोइ शहरियुनि विच में पई ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि खे छॾाए झेड़े खे टारे छॾियो। दिन त झेड़े में ॿिन्ही धुरियुनि जा 18 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे थड़ी मोहब्बत थाणे मां पुलिस लेटर जारी करण बाद इलाज लाइ मेहर जे तहलके अस्पताल नियो वियो आहे। झेड़े जे ज़ख़्मियुनि में आबिद, रफ़ीक, गुलाम हुसैन, ज़ुल्फ़कार, मंठार, जावेद, दीदार, ज़ुबैर, गुलाम नबी, सुलेमान, हबीब, लियाकत, नादिर ऐं ॿिया शामिल आहिनि। समूरनि ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ मेहर जे तहलके अस्पताल नियो वियो आहे। जिन त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। मुज़फ़र गोरड़, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, राधण।